उरेरोलाल लग खोरखानी माइनर जी पुछड़ी जे आबादगारन गुलहसन खोरखानी, गुलजार खोरखानी, अली नवाज मरीदानो, अब्दुल्ला मरी, सावण खोरखानी, रजिब खोरखानी, मिठू खोरखानी ऐं ॿियनि जो आपाशी अमलदारनि जी ॾाढनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त आपाशी अमलदारनि हबीबुल्ला विघियो, वहीद, दादू खोसो ऐं अजू खोसो रिश्वत एवत हथ सां पाणी चोरी कराए रहिया आहिनि, जंहिं करे संदन पोखियल फसल पाणी न मिलण सबबि सुकी रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त काफ़ी भेरा ॼाणायल शाख मां गैर क़ानूनी पाणी चोरी कराईंदड़ आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ दायो आहे ऐं एहतिजाज कया आहिनि, पर हुननि जी केर बि ॿुधण वारो नाहे। हुननि इल्ज़ाम हयो त शाख जो सर्वेयर हबीबुल्ला विघियो मुंड जे बाअसर ज़मींदारनि खां गॾी रिश्वत वठी पाणी चोरी कराए रहियो आहे, जंहिं करे पुछड़ी जा आबादगार सख़्तु परेशान थी विया आहिनि। हुननि चयो त बाअसर ज़मींदार आपाशी अमलदारनि जे ॾढ ते खुलेआम पाणी चोरी कराइण लाइ पाइप लॻाए छॾिया आहिनि, जंहिं करे पाणी पुछड़ी जी ज़मीननि ताईं नथो पहुचे, जंहिं करे क़ीमती फसल सुकी तबाह थी विया आहिनि। हुननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं पाणी चोरी जो सिलसिलो बंदि न कयो वियो त टंडो आदम उरेरोलाल रोड खे बंदि करे सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।